थे तपोख पोखणी थे तपोख न तवी दई मुद चढ़ी पानी थी दई पोयरो सुकी थी दई सोक मता लुणे सारो लोक तू सिकी हिकड़े संग लाए या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब मौला अज यार जुलहज साईं मोहम्मद सजन साईं पढ़ियो साईं बाबा जे घर में दाता दस्तगीर जी यारी थिया महबूब जी लख सलवात थिया अजो को साईं मोहम्मद सजन फकीर साईं जो साबिर अली साईं जो अजो को खैर अजो की यारी अजो की गुलामी पंजी बारगाह में खैर उहुद जबल जेडो लिखण कबूल फरमा आमीन। ओ मौला नबी सरदार जो वास्तो थी बाबा मोहम्मद सजन पढ़ियो साईं खे साईं जे सभिनी भाइरनि खे साईं जे भाइटनि खे साईं जे बचड़नि खे भाणेजनि खे अमड़े न्याणनि खे क़यामत ताईं आबाद फरमा आमीन। इन्हनि जी रोज़ीअ में गैबी ऐं ज़ाहिरी बरकतूं अता फरमा आमीन। ओ मौला हे घर ऐं घर वारा तुंहिंजे साम्हूं आहिनि तुंहिंजी पनाह में आहिनि हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा दुश्मन दूर फरमा आमीन। साईं जो माइट जेको फौजी साहब बैठो आहिनि जा बच्चा घर आबाद फरमा आमीन। गुलाम शबीर अब्बासी साईं खे गुलाम शबीर साईं जे बचड़नि खे मौला सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला गुलाम शबीर साईं जे दुकान में बरकतूं ॾे साईं जी रोज़ीअ में ज़ाहिरी गैबी गंजो अता फरमा आमीन। अरबाब अली साईं जा बच्चा घर आबाद फरमा आमीन। गुलजार फुलपोटो साईं जो बेड़ो तार असां सभिनी जो बेड़ो तार मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारत खां बचा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी हक नबी या रसूलुल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर